गिरफ्तार औरतुनि वटां चोरी थियल सोना जेवर ऐं पैसा हथ करे वरिता आहिनि। एसएसपी पारां बी सेक्शन पुलिस खे कामयाब कार्रवाई ते शाबाश ॾिनी वई आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हां खे नवाबशाह पुलिस कार्रवाई करे घरनि मां चोरी कंदड़ ॿिनि औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस गिरफ़्तार औरतुनि वटां चोरी थियल सोना जेवर ऐं पैसा हथ करे वरिता आहिनि। एसएसपी पारां बी सेक्शन पुलिस खे कामयाब कार्रवाई ते शाबाश ॾिनी वई आहे। नवाबशाह पुलिस कार्रवाई करे घरनि मां चोरी कंदड़ ॿिनि औरतुनि खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस गिरफ़्तार औरतुनि वटां चोरी थियल सोना जेवर ऐं पैसा हथ करे वरिता आहिनि। एसएसपी पारां बी सेक्शन पुलिस खे कामयाब कार्रवाई ते शाबाश ॾिनी वई आहे। नवाबशाह पुलिस कार्रवाई करे घरनि मां चोरी कंदड़ ॿिनि औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस गिरफ़्तार औरतुनि वटां चोरी थियल सोना जेवर ऐं पैसा हथ करे वरिता आहिनि। एसएसपी पारां बी सेक्शन पुलिस खे कामयाब कार्रवाई करण ते शाबाश ॾिनी वई आहे। नवाबशाह पुलिस कार्रवाई करे घरनि मां चोरी कंदड़ ॿिनि औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासि करे लाइन ते मौजूदु आहे। ज़ुल्फ़कार, पुलिस पारां कार्रवाई कई वई आहे, चोरी कंदड़ घरनि मां ॿिनि औरतुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त सेफ सिटी प्रोजेक्ट जेको मौजूदु आहे एसएसपी शहीद बेनज़ीराबाद जे हवाले सां हिते लॻायो वियो। उन हवाले सां जेके नवाबशाह में औरतूं घरनि में दाख़िल थी चोरियूं कंदियूं, उनजो बी सेक्शन पुलिस उन गिरोह जे ॿिनि औरतुनि खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त ॿुधाए पियो वञे त हिकु औरतुनि जो मुनज़म ग्रुप आहे जेको घरनि में चोरियूं करे ऐं माण्हुनि खे तंग करे थो। उन खां पोइ एसएसपी शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मंकी बी सेक्शन पुलिस खे शाबाश ॾिनो जो जणाए त सेफ सिटी प्रोजेक्ट तहत असांखे वधीक फ़ाइदो मिलंदो। जेको बि क्राइम थींदो या दाख़िली या ख़ारिजी रस्तनि ते जेके बि असां कैमराऊं लॻियूं आहिनि उहे असांखे अहिड़ियुनि कार्रवाइनि में तमामु घणियूं मदद जेके ॾींदियूं। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।